तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त शेखपुर यंग ڈاکٹرز एसोसिएशन ज़िला हैदराबाद जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर फैज़ा महमद ज़िला टिंडो محمد खान जो दौरो कयो। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सजाद हैं। जी सजाद छा तफ़सील आहिनि? ڈاکٹرز एसोसिएशन ज़िला हैदराबाद जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर फैज़ा महमद ज़िला टिंडो محمد खान जो दौरो कयो ऐं एमएस डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर करंटीना सेंटर जो दौरो कयो ऐं उन दौरान यंग एसोसिएशन जी पारां डॉक्टरनि खे PPE किट्स भी फराहम कयूं वयूं। उन दौरान डॉक्टर फैज़ान के ज़िला टिंडो محمد खान जे डॉक्टरनि जो वफ़द सां मुलाक़ात भी कई ऐं यंग ڈاکٹرز एसोसिएशन ज़िला टिंडो محمد खान जी बॉडी भी तश्कील ॾिनी वई, जंहिंमें सदर डॉक्टर रोहित कुमार, नायब सदर डॉक्टर अयूब मेमन, जनरल सेक्रेटरी डॉक्टर राजा उडेजो, डिप्टी जनरल सेक्रेटरी डॉक्टर सजाद लगारी, फाइनेंस सेक्रेटरी डॉक्टर शामिर निज़ामानी, प्रेस सेक्रेटरी डॉक्टर काशिफ हिंगोरो चूंडिया विया। जी